हा मुंहिंजो नालो आहे टिकली बाबा ऐं मुंहिंजी अॻियां वॾा वॾा भूत वॼाईंदा आहिनि बाजा। तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं? कट। दोस्तो नमस्कार, जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे कुमार घनशाणी ऐं मां हींअर रोल प्ले करे रहियो हुउसि असांजी वर्ल्ड जी पहिरीं सिंधी हॉरर मूवी, उन जो रोल निभाए रहियो हुउमि। फिल्म जो मूवीअ जो नालो आहे ख़बर न आहे। एक्चुअली दरअसल मूवी जो फिल्म जो नालो ई आहे ख़बर न आहे, जंहिं काफ़ी शहरनि में धूम मचाए छॾी आहे ऐं टेक्निकली हिकु तमामु सक्सेसफुल फिल्म आहे। असांजी सिंधियत जे बारे में आहे, असांजे झूलेलाल जे बारे में आहे, स्टोरी लेटेस्ट आहे ऐं टेक्निकली कमाल जी फिल्म ठहियलु आहे। स्पेशल इफेक्ट्स आहिनि हिन में। ऐं मां चवंदुसि तव्हांजे शहर भावनगर में इहा 8 फरवरी 2026 खां EP मल्टीप्लेक्स में अची रही आहे, त तव्हां इहा फिल्म पाण पंहिंजे परिवार दोस्तनि यारनि ऐं मिटनि माइटनि सां गॾु ॾिसणु ज़रूरु अचो। थैंक यू।